प्रोग्राम जवाब खपे में वेलकम एक बार बीहर व्यूअर्स ज़िक्र कंदासीं पॉलिटिकली जो सिनेरियो है पाकिस्तान की सियासत में अॼुकल्ह गर्मा गर्मी है, ख़ास तौर ते इस्लामाबाद में इलाही सारी तपश महसूस कई वञे पई, सियासी टेम्परेचर हाई है। अॼु ब्रॉडशीट जे सरबराह कावी मौसवी जो जेका स्टेटमेंट आई है उन ते भी बहस हले पियो। ब्रॉडशीट 20 सालन ताईं पाकिस्तानी सरकार के बिहाफ ते नून लीग के सरबराह नवाज़ शरीफ समेत बिन सियासी शख्सियतन जैमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो भी शामिल है, उनके खिलाफ करप्शन के इल्ज़ामन की जांच के हवाले से कम कंदी रही। पर अॼु ब्रॉडशीट के सरबराह जो माफ़ी नामो बाज़ाब्ता मीडिया ते रिपोर्ट थो है, जैमें हू एतराफ़ करे पियो या इहो मौक़िफ़ अख्तियार करे पियो त हू 20 सालन की इन्वेस्टिगेशन दौरान नवाज़ शरीफ या उनकी फैमिली के खिलाफ को करप्शन जो 1 रुपयो भी साबित करण में नाकाम विया आहिनि। हुन न रुगो एतिरो पर इहो करार ॾिनो आहे त ही सियासी विक्टमाइज़ेशन हुई जंहिं बुनियाद ते खेनि हायर कयो वियो हो ऐं सियासी तौर ते पाकिस्तान जो जेके पॉलिटिकल हुकूमतूं हुयूं उहे पंहिंजे मुखालिफ़नि खे नेब वसीले हिरासा करणु चाहिनि पियूं ऐं उन सॼी गेम में हू इस्तेमालु थियो जिते हू माफ़ी वठे पियो। उन हवाले सां मूंसां गॾु नाले वारो तजियाकार ऐं कानूनदान शोहाब ओस्तो साहब मौजूदु आहे टेलीफोन ते। उन खां राय वठंदासीं या उन खां तजियो वठंदासीं त हीउ जेको ब्रॉडशीट जे हवाले सां ताज़ो मौक़िफ़ आयो आहे उनखे हू कीअं पियो ॾिसे। शोहाब साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। शोहाब साहब ही जेका सूरत हाल है सियासी पाकिस्तान में अदम एतमाद तरफ़ सूरत हाल वधे पई, 2-4 ॾींहंनि जी ॻाल्हि है। हिननि ॾींहंनि में ब्रॉडशीट जे सरबराह जी या स्टेटमेंट अचण एॾे वॾे पैमाने ते नेब खे अक्यूज़ कियो आहे, हुन माफ़ी वरिती है पाण त हू नवाज़ शरीफ के ख़िलाफ़ इस्तेमालु थियो आहे। तव्हां कीअं पिया ॾिसो हिन समूरी सूरत हाल खे? ॾिसो, मौजूदा सूरत हाल में जेकॾहिं असां इन मूसवी जी इन स्टेटमेंट के ॾिसंदासीं त ज़ाहिर आहे उन में जेको ग़ालिब इम्कान नज़र अचे थो त इन खां इहा स्टेटमेंट ॾियाराई वई आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान में सूरत हाल सियासी तौर ते तव्हां ॾिसो था काफ़ी गरम थी वई आहे। इमरान खान जी हुकूमत ख़तरे में अची वई आहे ऐं इमरान खान जो जेको ज़ोर आहे पंहिंजी तकरीरुनि में ऐं जेको हुनजो नैरेटिव आहे उहो इहो ई आहे त भई इहे जेके आहिनि ज़रदारी ऐं शरीफ फैमिली जेके आहिनि इहे करप्ट ऐं चोर आहिनि, धाड़ियल आहिनि। हाणे उन जो जेको जवाबु आहे उहो ज़ाहिर आहे उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ज़रदारी साहब ऐं शरीफ ॾियनि था। उन्हनि जो इहो दावो आहे त असांजे ख़िलाफ़ को बि अञा ताईं को इल्ज़ाम साबित न थियो आहे ऐं जेके इवेंट फील्ड वारा केस आहिनि उहे अञा ताईं उहे अञा सब जुडिस आहिनि, कोर्टनि में हलनि पिया। इन करे इमरान खान 4 सालनि में असांजे ख़िलाफ़ कुझु बि साबित न करे सघियो आहे। तो इन पस मंज़र में जॾहिं तव्हां इन मूसवी जे बयान खे ॾिसो था त ईअं थो लॻे ॼण त इन बयान जो हिकिड़ो सियासी फ़ाइदो वठण जी कोशिशि कई वई आहे। हालांकि मूसवी जे बयान सां को पाकिस्तान जी सियासत ते या पाकिस्तान जी अदालती निज़ाम ते या माण्हुनि जे ज़हनियत ते को ख़ासि फ़र्क़ु न पवंदो, छाकाणि त मूसवी पहिरों इहो ई मूसवी हुयो जंहिं शदीद क़िस्म जा ख़तरनाक क़िस्म जा इल्ज़ाम लॻाया हुया ज़रदारी साहब ते बि ऐं शरीफ़नि ते बि। उन्हनि खे करप्ट कोठियो हुयो, उन्हनि खे क्रुक कोठियो हुयो। सो मूसवी पाण बि हिकिड़ो मूंखे त लॻे थो हिकिड़ो मुश्तबा क़िस्म जी शख्सियत आहे। उनजो पंहिंजो कैरेक्टर भी जेको आहे उहो भी काफ़ी दागदार थो लॻे। शोहाब साहब फवाद चौधरी साहब इहो मौक़िफ़ अख्तियार कियो आहे मूसवी जे बयान ते त मूसवी पाण नेब खे घुरबल आहे, उनजी क्रेडिबिलिटी ते त गवर्नमेंट भी सुवाल उथारे पई। हाँ ॾिसो न, असांजी जेका सियासी जेका हिन वक़्तु जेको मंज़रनामो आहे उन में वॾे में वॾो जेको मां सम्झां थो जेको हादसो आहे उहो इहो आहे त सच जेको आहे उहो इन सॼी सियासत जो शिकार थियो आहे। सच ऐं हक़ीक़त जेका आहे उहा बिल्कुलु हाणे उनजो को असांखे को अहिड़ो का अहिड़ी असां वटि जेको आहे सो यार्ड स्टिक कोन्हे त असां चऊं त हे सच आहे हे कूड़ आहे। कूड़ ऐं सच में हाणे फ़र्क़ु न रहियो आहे, छाकाणि त ॿिन्ही तरफ़नि खां शदीद क़िस्म जा इल्ज़ाम अची रहिया आहिनि। ॿई जेके आहिनि सो पाण खे फ़रिश्तो साबित करण जे कोशिशुनि में आहिनि
ऐं असां जेको अवाम आहे उहो ॿुधूं था वेठा ऐं अवाम जो जेको हिन वक़्तु मां सम्झां थो जेको रद्दअमल हूंदो यकीनन इहो ई हूंदो त हो मां सम्झां थो त इंतिहाई मायूस हूंदा त पाकिस्तान जंहिं हिकिड़े शदीद क़िस्म जे बहरान जो शिकार आहे इक़्तिसादी बहरान आहे असां वटि सियासी हिकिड़ी जेका हिन वक़्तु मुल्क में गैर यकीनी वारी सूरत हाल आहे ऐं जेको हिकिड़ो टकराव पैदा थियो आहे पाकिस्तान दुनिया में तव्हां ॾिसो था त हिकिड़ो मुकमिल तौर ते हिकिड़ी जेको आहे सो अलहदगीअ जो शिकार थी वियो आहे हुनखे को इवन हिन इलाइक़े में बि का सपोर्ट कोन्हे ईरान असां सां ख़ुशि कोन्हे चाइना असां सां ख़ुशि कोन्हे ऐं अमेरिका असां सां ख़ुशि कोन्हे यूरोपियन यूनियन ख़ुशि कोन्हे न उहो त वज़ीर आज़म साहब चए थो न साईं शौब साहब त हुन वॾो इनकलाब आंदो आहे हुन चैलेंज कयो आहे डिक्टेशन वठण खां इनकार कयो आहे यूरोप जी अमेरिका जी हू त क्लेम पियो करे त हुन ॾाढो सुठी फॉरेन पॉलिसी ठाही आहे जंहिंमें पाकिस्तान खे उहो अॻिते खणी हले पियो रशिया जो दौरो करण खां पोइ डिक्टेशन न वठण जो आख़िर को सबूत कहिड़ो आहे डिक्टेशन सभ खां वॾी इहा आहे त तव्हां अमेरिका जी था ॻाल्हि कयो तव्हां त लेटिया पिया आहियो अमेरिका जो जेको ज़ीली इदारा आहिनि जेके वेस्ट जा IMF ऐं वर्ल्ड बैंक तव्हां त उन्हनि जे अॻियां ई गोॾा टेके वेठा आहियो डिक्टेशन छा थींदी आहे तव्हां IMF असांजो मुल्क थी हलाए IMF असांजी इकोनॉमी थी हलाए तव्हां इहा ॻाल्हि तॾहिं कयो जॾहिं तव्हां मुल्क खे इक़्तिसादी तौर ते मुकमिल तौर ते हिकिड़ो बावकार ऐं आज़ादु बणायो जॾहिं असां पंहिंजो कशकोल खणी सॼी दुनिया में न निकिरूं ख़ुदि पाण प्राइम मिनिस्टर साहब वञे थो वञी सऊदी अरब खां कॾहिं पैसा थो वठी अचे कॾहिं चाइना खां थो वठी अचे कॾहिं यानी तव्हां जेकॾहिं 4 साल ॾिसो त मूंखे त को ख़ासि फ़र्क़ु नज़र कोन थो अचे न्याज़ी साहब जी हुकूमत में ऐं शरीफ़नि जी हुकूमत में या ज़रदारीअ जी हुकूमत में इन्हनि टिनी जे दौर में असां वियासीं वञी IMF खां हथ ॿधी उन्हनि जे टर्म्स एंड कंडीशन ते कर्ज़ वरितासीं ऐं हुन खां पोइ सॼो मुल्क जेको आहे सो अॼु बि गिरवी लॻो पियो आहे ऐं हाणे तव्हांखे ख़बर आहे त रिसेंटली वरी IMF तव्हांजी जेका हुई IMF जो जेका ॾियणी हुई हिननि खे हाणे किस्त पंहिंजी पैसनि जी उहा हुननि रोके छॾी आहे तो हे जो साहब असांखे ॿुधाए थो मूंखे अफ़सोस थींदो आहे कॾहिं कॾहिं इमरान ख़ान साहब असांखे बेवकूफ़ थो सम्झे इमरान ख़ान छा हर पॉलिटिशियन जेको हिन वक़्तु वेठो आहे उहो अवाम खे बेवकूफ़ थो सम्झे उहो सम्झनि था त उन्हनि जी ॻाल्हियुनि ॿुधण सां माण्हू जेको आहे सो बेवकूफ़ बणिजी वेंदा ॾिसो माण्हू वीचारा जेके आहिनि हिननि जे इन ग़लति पॉलिसीज़ जो डायरेक्टली शिकार थिया आहिनि माण्हू हिननि जे इन करप्शन या बद इंतज़ामिया जे करे लोड़नि था असां हिननि जा था कीता ॾियूं असां हिननि जेके हिन वक़्त ताईं असां सां जेके जंहिं बि क़िस्म जा जेके मसइला क्रिएट कया आहिनि उहे या त मिलिट्री इस्टेब्लिशमेंट कया आहिनि या हिननि कया आहिनि माण्हू वीचारो त अॼु बि ॾिसो तव्हां मां सुबुह सां निकिरूं था पंहिंजो मज़दूरी था कयूं ॾियारी था कमाए अचूं शाम जो अची बचनि ॿारनि खे था जेको आहे सो खारायूं पर शोआब साहब पोइ बि माण्हू तकलीफ़ में आहिनि न जीअं तव्हां ॿुधायो पिया त हाणे ब्रॉडशीट ते एतमाद कजे इन ते मूसवी साहब ते न कजे हुनजी शख़्सियत क्रेडिबल न आहे पर सच त इहो आहे त 20 सालनि खां वठी असांजी स्टेट या असांजूं हुकूमतूं इन मामले ते इन्वेस्टमेंट कंदियूं पिया आहियूं पॉलिटिकल उनजो इंटेंशन हुयो या नेक नियती हुई निकितो कुझु बि कोन हाणे पाण कंहिं ते ट्रस्ट करियूं मूसवी ते ट्रस्ट करियूं मियां साहब ते ट्रस्ट करियूं या इमरान ख़ान ते ट्रस्ट करियूं जेके असुल माण्हुनि जा इशूज़ आहिनि जीअं तव्हां चओ पिया पाण उहे त आहिनि बेरोज़गारी आहे मुआशी मसइला आहिनि एजुकेशन इशू आहे सिहत इशू आहे पाणी पीअण लाइ बुनियादी तौर ते साफ़ु कोन्हे असांजा खोड़ सारा जेके आम माण्हुनि जा पाकिस्तान जा बुनियादी मसइला आहिनि उन तरफ़ त कंहिं बि पार्टी जो ख़ुदि गवर्नमेंट जो बि रुझान न आहे न को ॿियूं पार्टियूं सियासत बि इन बुनियाद ते कोन पई थिए सियासत बि इन बुनियाद ते थिए पई त हू चोर आहिनि असीं हाजी आहियूं ऐं हू था चवनि त न असां चोर न आहियूं तूं नाअहिल आहीं बिल्कुलु सही था चओ तव्हां हिननि हिकिड़ो क़बाइली माहौल पैदा करे छॾियो आहे हिननि हिकिड़ी क़बाइली सियासत पैदा कई आहे जंहिंमें हू सम्झनि था त असांजे क़बीले जा माण्हू असां सां बीठा हूंदा ऐं ॿियो जेको दुश्मन कबीलो आहे या जेको मुखालिफ़ कबीलो आहे उहो पंहिंजे मुखालिफ़नि सां गॾु बीठो हूंदो हालांकि ॾिठो वञे त अवाम जेको आहे को कबीलो कोन्हे अवाम जेको आहे हिन वक़्तु हिकिड़े तमामु वॾे
पीड़ा मां वॾे हिकिड़े मां त सम्झां थो, मूंखे माफ़ कजो लफ़्ज़ तो इस्तेमालु कयां, ज़िलत जो शिकार थियो आहे। न उन्हनि खे अदालतुनि में इंसाफ़ थो मिले, अदालतुनि में हालत इहा लॻी पई आहे त हाणे छा चवां त पंहिंजे मिटनि माइटनि जो वधीक फ़िक्रु आहे ऐं पंहिंजे अवाम जो फ़िक्रु कोन्हे। सो ॻाल्हि आहे त किथे वञे माण्हू। तव्हां यूनिवर्सिटीज़ में वञो त उते उस्ताद कोन था पढ़ाइनि, उते टीचिंग असिस्टेंट वेठा आहिनि। इस्पतालनि में वञो त इस्पतालनि में जेको आहे सो गोस्ट डॉक्टर्स वेठा आहिनि। कराचीअ में ॿाहिरां जी इस्पतालूं ख़ाली पयूं आहिनि। शिकारपुर जी इस्पताल मां पघारूं था खणनि वेठा आहिनि कराचीअ में। कहिड़ो इदारो आहे जिते मूंखे ॿुधायो त मां वञा ऐं मूंखे हुनजो को न को, जेकॾहिं तव्हां सेल सर्टिफिकेट था कढाइण वञो, पंहिंजी ज़मीन विकिणणी आहे त तव्हांखे डीसीए जी ऑफिस में या ॿियनि ऑफिस में लख लख ॿ लख रुपए जेको रिश्वत थी ॾियणी पए। हिते मतिलबु मूंखे ॿुधायो त सही कहिड़ो इदारो आहे जिते तव्हांखे का रियासत नज़र थी अचे, जिते तव्हांखे कानून जी बालादस्ती नज़र थी अचे। बदइंतज़ामी आहे, नाअहली आहे। वॾी महिरबानी अव्हां जी शोहब साहब, अव्हां वक़्तु ॾिनो। मुंहिंजे सेगमेंट जो वक़्तु महदूद आहे, तव्हांजो तजियो वधीक ॿुधिजे आहे पर वक़्तु इजाज़त न पियो ॾे। व्यूअर्स, शोहब उस्तो साहब चए पियो त ही जेको ब्रॉड शीट वारो इशू आहे इहो 20 सालनि ताईं हिन ते बहस थियो आहे। उनखां पोइ आख़िरकार जेको मूसवी हाणे मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे, मूसवी जी जेका क्रेडिबिलिटी आहे पंहिंजी, उहा बि उनजे ॾाढो बि क्वेश्चन मार्क आहे। इन करे असांजो पाकिस्तान में आम माण्हुनि जो इहो इशू कोन्हे त ब्रॉड शीट जो सरबराह छा पियो चवे। असुलु जेके हिते बुनियादी इशूज़ आहिनि बदकिस्मती सां उहे डिस्कस ई न पिया थियनि। वक़्तु पियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं।